अस्सलाम वालेकुम दोस्तों, ही एक नंढड़ो वीडियो है 1 मिनट 28 सेकेंड जो हिनके आख़िर ताईं ॾिसो। वेरिएंट जी वस्ती जो ड्रामो अची रहियो आहे उन जे मुतलिक़ तव्हां सां कुछ ॻाल्हाइणो आहे ऐं सवाल अॼु मां कंदुसि ऐं जवाब तव्हांखे ॾियणो आहे इन वीडियो में कमेंट बॉक्स में। उहे कमेंट तव्हांजा वरी जेका ॿी तफ़सील सां वीडियो असांजी शाम अपलोड थींदी उन में उहे पढ़िया वेंदा कमेंट, उनजा जवाब तव्हांजा उन में पढ़िया वेंदा। दोस्तों, ही वेरिएंट जी वस्ती एक वॾो सोप सीरियल तैयार थियण वारो आहे सिंध टीवी वारनि जो। इन्ही में कहिड़ा अदाकार हूंदा, लेकिन यकीनन इहो तव्हांजो सवाल तव्हांजे ज़हन में घुमी रहियो हूंदो। इन्ही जी अञा पूरी मालूमात अदाकारनि जी न आहे, सिर्फ़ु नालो ऐं सोप सीरियल ऐं सिंध टीवी जो मतिलबु प्रोडक्शन आहे इहो साम्हूं ज़ाहिर थियो आहे, जेका तव्हांखे असां अपडेट्स पहिरियों बि ॾिनी हुई, हाणे बि ॾेई रहिया आहियूं। हाणे तव्हां सां इहो असांजो नंढड़ो सुवालु आहे त तव्हांखे कहिड़ा अदाकार वणनि था जेका वेरिएंट जी वस्ती में हुजणु खपनि। तव्हां कहिड़ा अदाकार चाहियो था जेका वेरिएंट जी वस्ती ड्रामे में तव्हांखे दिलि चवे थी त हीअ अदाकार हुजनि, जेका साम्हूं फ़ोटू हली रहिया आहिनि इहे अदाकार हुजनि, जेका दादू वारी साइड वारा हुया, जेका तकरार में हुया, या जेका ज़हर ज़िंदगी ऐं जेका दुलाब में अचण वारा आहिनि इहे अदाकार तव्हांखे वणनि था। तव्हां पंहिंजी राय कमेंट बॉक्स में ॾिजो, उहा असां ॿी वीडियो में उहा ॾिसंदासीं, डिस्कस कंदासीं। अल्लाह हाफ़िज़।